अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा जो ॾींहुं 18 नवंबर, टाइम थिया 12 ऐं हीउ व्लॉग मां देरि सां शुरू कयो आहे। मां इलाही ख़ुशि बि थियां थी छो त अॼु मां टेबल रनर जेको कल्ह कटिंग करे रखी उहो कंप्लीट कयो, उनजी वीडियो बि ठाहे छॾी। उन सां गॾु हिकिड़ो कुशन बि ठाहियो आहे। उन टेबल रनर जी बेस ऐं उन कुशन कवर जी बेस मां राति जो ई सिबी छॾी, त मुंहिंजो कमु ॾाढो आसानु थी वियो छो त देरि ताईं मां व्लॉग जी त रिकॉर्डिंग न कंदी आहियां ऐं कल्ह कुझु ड्रामो बि मां न पई ॾिसां छो त मूंखे कम जो जुनून चढ़ी वियो। ऐं मां तव्हांखे कल्ह चयो हो न त मूंखे स्टार्ट वठण में थोरो टाइम लॻंदो आहे पाण खे राज़ी करण में, सो पाण खे राज़ी करे वरितुमि ऐं मां जेको आहे रनर कंप्लीट ऐं उनजी बेस ठाहे छॾी। ऐं वीडियो में पोइ मूंखे थोरो पार्ट ठाहिणो पियो सिर्फ़ु डिज़ाइन ॾेखारण जे लाइ। ऐं ॾेखारियां थी, मां तव्हां सां शेयर कयां थी, पर सोचां थी त हिते विछाए करे टेबल ते ऐं कुशन कवर उन मथां कुशन जे रखी पोइ तव्हां सां शेयर कयां। ऐं उनखां अलावा हिकिड़ी थोरी नंढड़ी ॾुख जी बि ख़बर आहे मुंहिंजे लाइ, त मूंखे हिकु ॿिनि माण्हुनि मैसेज कयो त तव्हां जेके चटणी वारा बिह ठाहिया उनजी वीडियो नथी खुले। मूं चयो इहो कीअं पॉसिबल आहे। तव्हां यकीन कयो, जॾहिं मां लिंक ते क्लिक कयो त उन ते लिखियो पियो त वीडियोज़ डिलीटेड बाय अपलोडर। सदमो वठी वियो मूंखे, त उहा वीडियो मुंहिंजे प्ले लिस्ट में कोन्हे। ॾुख इहो आहे त हाणे बिह बि पिया ईंदा, पचंदा बि रहंदा, खाइबा बि रहिबा, हलो ॿीहर वीडियो बि ठाहे थी सघिजे, पर उहे जेके प्यार भरा कमेंट्स हुया, व्यूज़ हुया, फ़ौरन जेका माण्हुनि जी एक्साइटमेंट हुई उहा त ॿीहर न ईंदी न। त मूंखे ॾाढो अफ़सोस आहे, पर हाणे छा थो करे सघिजे। ऐं सची ॻाल्हि आहे, मां शुरू खां न हिन टच स्क्रीन फ़ोन खे चवंदी आहियां चट स्क्रीन। सो हिन चट स्क्रीन ते किथे उबतो सुबतो मुंहिंजो हथु लॻी वियो हूंदो, यकीननि छो त मुंहिंजो फ़ोन न मुंहिंजा ॿार खणनि न कोई बि न खणंदो आहे ऐं मां पाण ई यूज़ कंदी हूंदी आहियां, कंहिंजो हुनखे वास्तो ई न आहे। त यकीन मुंहिंजी मिस्टेक आहे, त मुंहिंजो थोरो लॉस थी वियो, लॉस थियो मुंहिंजे फीलिंग्स जो, मुंहिंजे जज़्बात जो, उन्हनि सुठनि कमेंट्स जो, त मां उन्हनि खे मिस थी कयां इलाही। सो हाणे जॾहिं वरी ॿीहर सुठा बिह हथ आया त मां उनजी वीडियो त ठाहे छॾींदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सो इहा हिकिड़ी ॾुख जी ख़बर आहे। सो सभिनी खां पहिरियों मां तव्हां सां शेयर कयां थी, मां इलाही एक्साइटेड आहियां। हिन महिल मुंहिंजे सोफ़नि जो कवर तव्हां ॾिसो था येलो आहे, ॿियो जेका मुंहिंजा कवर आहिनि उहे ब्लू कलर जा आहिनि, त उन्हनि जे लाइ मां इहो सेट ठाहिणु पई चाहियां इलाही टाइम खां। ऐं मां ईअं आम ॾींहंनि में चेंज न कंदी आहियां, या त इन ताईं स्पेशल का दावत हुजे या पोइ ईद हुजे। सो हाणे दावत जो त फ़िलहालु कोई इम्कानु कोन्हे ऐं ईद ते मां करे सघां थी। मां ज़रूरु चाहींदी आहियां त पंहिंजे घर खे कुझु न कुझु चेंज कयां, कुझु सेट कयां, त उनजे लाइ मां ठाहींदमि। ऐं ॾाढो ॾुखियो थो लॻे, उन दरवेश वारे मां बि हिकिड़ो कुशन ठाहियो, हिन मां बि हिकिड़ो कुशन ऐं रनर ठाहियो आहे, त ॿियनि जी कटिंग कंदी रखंदी थी वञा। तव्हां यकीन कयो, जॾहिं इहे अध में छॾिबा आहिनि न त पोइ पूरा बि न थींदा आहिनि, या त एॾी देरि सां चिके चिके रुली मस पूरा थींदा आहिनि, पर अलाह हिमत ॾींदो त मां कोशिशि कंदमि थोरो जल्दी हिननि खे पूरो करे वठां। सो पहिरीं तव्हां सां शेयर कयां थी त मां इहो रनर ठाहियो, टेबल ते रखां थी ऐं पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हीअ आहे टेबल रनर ऐं साम्हूं कुशन तव्हां ॾिसो था। ऐं ॾाढो माशाल्लाह ख़ुशि थी थियां मां, तमामु घणी। वरी लेबल बि हयूं त मां भले पंहिंजे लाइ ठाहियो आहे, पर मूंखे दिलि पई चए त इहो हिन ते लॻियल हुजे। ऐं हिन महिल तव्हां ॾिसो त हीअ येलो सोफ़ा आहिनि, हीअ मां पहिरियों हिननि जा येलो कवर ठाहे चुकी आहियां कुशन्स जा, पर जॾहिं हीअ ब्लू सां विछाइबा न ऐं इन सां गॾु ज़ाहिर डार्क हूंदो, डार्क ब्लू सोफ़ा, डार्क ब्लू कवर, डार्क ब्लू रनर, टेबल बि डार्क ब्लू, त इहो अजीब थो लॻे। पर हिन सां गॾु जेका मां ॿी डेकोरेशन कंदमि, जेको मुंहिंजो टेबल डेकोर हूंदो ऐं सोफ़नि ते कुशन सां गॾु जेको कुझु मूंखे ॿियो रखिणो आहे, त पोइ हिन जो जेको ब्यूटी आहे न उहा थोरी खुली ईंदी। ऐं हीअ मां फ़िलहालु त हिन जे मथां ईअं ई रखियो आहे। ऐं मां हीअ जेको प्योर कॉटन आहे कपिड़ो, त मां हिन जी साइज़ थोरी वॾी रखी आहे पंहिंजे कुशन खां, त जीअं जॾहिं धोपे ऐं यकीननि श्रिंक थींदो त पोइ मुंहिंजे सोढ़ा न थी वञनि कुशन्स ते कवर। ऐं टेबल रनर त अगरि श्रिंक बि थी वञे त को मसइलो न आहे। सो हलूं था किचन में। सुबुह खां सिर्फ़ु इहो ई कमु कयो आहे मां, ऐं इलाही ख़ुशि आहियां, इलाही। ऐं हिते जेको भाॼी वारो आयो, त भाॼी वारो ई केला खणी ईंदो, हमेशह ॿियो को फ्रूट न हूंदो अथसि, उनखां इहो वठी वरितमि ऐं भाॼी वरितमि, उहा फ्रिज में रखी छॾी आहे भाॼी। थांव हिते पिया आहिनि धोतल, इहे अंदरि कंदमि हाणे। ऐं राति जो चिकन पचायो ग्रीन मसाले वारो, कल्ह मंझंदि जो पटाटनि जी भाॼी पचाई, त उहे ॿई शयूं पयूं आहिनि। मंझंदि जो मां सिर्फ़ु पचाईंदमि मानी, सो बि मासी खे त मां ॾेई छॾी मानी। सुबुह सवेरे ॾही ॼमाई हुई, ॼमी वई आहे, हुनखे टेस्ट कंदमि, छो ॼमी बि वेंदी आहे न कॾहिं त ज़ाइको हिन जो चखिजे पहिरियों, त ॾहीअ जो ज़ाइको आयो आहे, छो कॾहिं ॼमण खां पोइ बि हिन में खीर जो ज़ाइको हूंदो आहे।
त इहो सॼो कमु हाणे मूंखे वाइंड अप करिणो आहे, उन खां पोइ जेको शुरू कंदमि वरी उहो तव्हां सां शेयर थी कयां। टाइम थिया 2:15 ऐं मां ही कुझु पीसिस कटे रखिया आहिनि, हिन जी कटिंग कयमि, मानी पचाई खाधी ऐं सुराण अची विया हाणे, त मां वञा थी नमाज़ पढ़णु। उन खां पोइ असांखे ॿाहिरि जेको कमु आहे उहो करणु वेंदासीं। असां निकिता आहियूं ॿाहिरि वञण लाइ, ॿारनि जा कपिड़ा बि कुझु शयूं गिफ्ट्स राजी ऐं हादीअ जा TCS कंदमि ऐं स्टोर ते बि वञिणो आहे हिकिड़े ते, उतां कुझु शयूं वठणियूं आहिनि। ॾाढी ख़ुशि ऐं थधी हवा थी लॻे ऐं अॼु त सुबुह जो वॉक पई कयां त इलाही सीउ हुयो, सो सॉक्स पाइण जी ज़रूरत पई महसूसु थी ॼण। त हाणे सोचां थी कुझु नवां सॉक्स बि वठी अचां, जे सुठा मिली विया त वठंदमि। ॿिलियूं ॾिसो केॾी मज़े सां वेठियूं आहिनि। सावक हिते माशाल्लाह एॾी आहे जो ॾिसी अखियूं थधियूं थी थियनि। निम जो घाटो वणु, मुंहिंजा ॿार बि त बेफ़िक्र थिया खेॾंदा हूंदा आहिनि ऐं गेट ते जेको गार्ड आहे चौकीदार वेठा आहिनि त को ख़तरो ई न हूंदो आहे, ॿाहिरि निकिरंदा न आहिनि। केॾी साफ़ सुथरी जाइ आहे न, कंहिंजे घर जे अॻियां जो हिसो आहे दादा? अच्छा, हेॾो साफ़ रखियो अथऊं, हेॾो सुठो। अच्छा, सही आहे। मूंखे ॾाढी वणंदी आहे। रिक्शा में असां वञूं था। ये असांजे कॉलोनी जे ॿाहिरां दुकान आहे। सब हर क़िस्म जा दुकान आहिनि। ॿाहिरां थी आयासीं ऐं कपिड़ा मोकिलियमि TCS में ऐं उन खां पोइ स्टोर तां असां कुझु शयूं दवाऊं बि वठणियूं कुझु ऐं सॉक्स वरिता, लोशन वरितो, नंढियूं नंढियूं शयूं। 2 पेयर सॉक्स जा वरिता, 100 रुपीज़ ईच मिलिया। त ॾिसां थी पाए, पोइ साल वारा आहिनि पर मूंखे मज़ो न पिया ॾियनि। पाए ॾिसंदमि, अगरि सुठा लॻा त ॿिया बि वठी ईंदमि, न त वरी इहे बि रिजेक्ट। ऐं उन खां सवाइ हाणे 3 पहिरीं जी आसान अची वई आहे, मां वेंदमि नमाज़ पढ़णु। तव्हां ही वीडियो क्लिप ॾिसो,
शाहना सां गॾु सोजरो स्कूल में सालनि जा साल असां राशन विरहाईंदा हुआसीं उन ज़रूरतमंद ॿारनि जी फैमिलीज़ में। पोइ कॾहिं कॾहिं उहे ॿारनि जूं जेके माइरूं हुयूं उहे वरी पंहिंजे के मिटनि माइटनि खे बि सॾींदियूं हुयूं। सभु ग़रीब हिकु जहिड़ा, ऐं असां कोई ॾियण वारा न आहियूं, कंहिंखे रब ॾियण वारो आहे। सो बसि असांजी ज़िमेदारी इहा हूंदी त अमानतूं जमा करे ऐं ईमानदारीअ सां माण्हुनि ताईं पहुचायूं। सो के साल इहो सिलसिलो जारी रहियो। ऐं हीअ जेके पिक्चर्स तव्हां ॾिसंदव इहे कुझु मुख़्तलिफ़ वक़्तनि जूं कुझु झलकियूं आहिनि, बसि तव्हांखे तरीक़ो हिकिड़ो ॾेखारिणो आहे। सो उन खां पोइ नमाज़ खां पोइ वरी मिलूं था, तेसिताईं तव्हां इहे झलक ॾिसो। हीअ आहे बोर्ड जेको जिते ते लिखियलु हो राशन जी डिस्ट्रीब्यूशन जो, 2016 जी तारीख़ लिखियलु अथसि। हीअ जेके मायूं तव्हां ॾिसो था इहे सभु उन्हनि स्टूडेंट्स जूं माइरूं आहिनि। ऐं हीअ सामान जेको हिते नज़र थो अचे इन में मुंहिंजो या शाहना जो को कमाल न आहे। इहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां वठी जमा करे असां इन्हनि जा ईअं हिसा ठाहींदा हुआसीं ऐं पोइ डिस्ट्रीब्यूट कंदा हुआसीं। ऐं सिर्फ़ु असां ते इहो हूंदो त उहा अमानत उन्हनि माण्हुनि ज़रूरतमंदनि ताईं असां पहुचाइण जा ज़िम्मेदार हुआसीं। ऐं हीअ ॿारनि जूं मदर्स उन्हनि स्टूडेंट्स जूं, ऐं उन खां सवाइ उहे वरी पंहिंजे मिटनि माइटनि खे बि इंफॉर्म कनि त भई हिते राशन थो विरहाइजे। पोइ जंहिंजे नसीब में जेतिरो आयो इहो बराबरि इक्वल जेके हूंदियूं थेलियूं ठाहे ऐं रखंदा हुआसीं ऐं डिस्ट्रीब्यूट कंदा हुआसीं। कई साल मां ऐं शाहना गॾिजी इहो कमु कयो। हिते अचण खां पोइ बि हिकु साल त मां हुन सां हेल्प कराई, पर पोइ मुंहिंजे लाइ एॾो परे फ़ासिलो घणो आहे त मुश्किल थी वियो। सो सिलसिलो जारी आहे। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हीअ जेके मां टुकड़ियूं कटे रखियूं आहिनि हिते, इन्हनि जी बि मूंखे वीडियो ठाहिणी आहे असल में, ऐं उन ई पर्पज़ लाइ जिते मूंखे पंहिंजी हथ जी शयुनि जी थोरी घणी जेका सैंपल्स जेके मोकिलिणा आहिनि। सो इहो ख़बर न आहे, अॼु त मुश्किल थो लॻे, काफ़ी देरि थी वई आहे, शाम थी वई आहे, मतां राति में मां हिन जो कुझु करे वठां। हलूं था किचन में। ऐं हिते राजी मानी जे लाइ छा थी तयारी थिए। मटर आहिनि इहे, अॼु वरितमि गाॾे वारे खां, भाॼी वारे खां, त राति जो मटरनि वारा चांवर पचाईंदमि, पालक दाल पचाईंदमि। पालक जेका आहे मुंहिंजी फ्रीज़ थियल आहे, ऐं हिते गिदामड़ी भिगल आहे हिन में, सुराण देगड़ियूं कढी वई आहे अॻु में ई पचाइण जे लाइ। उन खां सवाइ हिते पटाटा था बॉइल थियनि। सो पटाटनि जूं टिकियूं, पालक दाल, मुङनि जी दाल ऐं पालक, ऐं मटरनि वारा चांवर। इन्हनि सभिनीनि जी जेका आहे रेसिपी तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदी। राइस रेसिपीज़ चेक कयो, दाल रेसिपीज़ चेक कयो, ऐं कबाब्स एंड कटलेट्स रेसिपी तव्हां चेक कंदव प्लेलिस्ट, उन में तव्हांखे मिली वेंदी। सो हाणे मटर बि छिलबा ऐं मां वेंदमि अङण में, मोटर हलाइणो आहे ऐं कुंडनि खे पाणी ॾेई अचां, उनखां पोइ वरी किचन में अची कमु करिणो। सांझे जी अज़ान अची वई आहे ऐं मां इहो मसालो ठाहे मटर में विझी बॉइल करे छॾिया। हाणे हिन ते रखंदमि इहा दाल, पालक दाल, टमाटर, मसाला सभु विधा आहिनि हिन में। इहे हिते बॉइल थींदो रहंदो। ऐं हिते सुराण चांवर विझाए छॾिया आहिनि, पटाटा मैश करे हुन में मसाला विझी छॾिया आहिनि, राई जे लाइ जीरो तयारु आहे। ऐं मां अंदरि कुझु सिलाई जो बि कमु कयो आहे। सिलाई में इहो कमु कयो अथमि त जेको प्रोजेक्ट मूंखे ठाहिणो आहे, जेका शइ ठाहींदमि उनजी मूंखे वीडियो बि ठाहिणी आहे, त मां उनजी बेस ठाहे छॾी आहे। बेस ठाहे ऐं हीअ कुझु पटियूं बि ॻंढे छॾियूं आहिनि, त हाणे इन जी वीडियो ठहंदी इनशाला। ऐं हिन महिल जेको आहे सांझे जी नमाज़ जो पढ़ण जो टाइम आहे। नमाज़ पढ़ी वरी खाधे खे कंदमि कंप्लीट, ऐं उन खां पोइ हीअ मुंहिंजा लेबल्स आहिनि जेके कटे कटे सुराण मूंखे बरनियूं भरे ॾींदी आहे, वरी मां यूज़ कंदी आहियां, ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सो बहरहाल अॼु जे व्लॉग खे हिते ई ख़तमु था कयूं, ऐं इनशाला अलाह चाहे त सुभाणे वरी मां तव्हां सां मिलंदमि नए व्लॉग में। ऐं हिन जी वीडियो जेकॾहिं राति जो ठाहे वठी त ठीकु आहे, न त सुबुह जो इनशाला अवल ख़ैर। सो मोकिलायूं था, इजाज़त ॾियो, वरी नए व्लॉग सां मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां ॾाढो प्यार दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। अल्लाह भाई।